अलाए केॾी महिल ईंदा छोकिरी वारा ॾिसां अलाए कहिड़ा तरीक़ो अंदर अचण जो। अरे न असां छोकिरीअ वारा आहियूं। मां छोकिरीअ जी मां यानी कि प्रिंसेस जी मम्मी ऐं हीअ मुंहिंजी भेण। मां छोकिरे जो पप्पा। अचो अचो वियो। एसी भी लगा तेरी हवा ही नहीं थी। अरे हेॾा हेॾा वियो हेॾे। कुछ खाईंदा? अचे कुछ अचे? हाँ हाँ हले थोड़ो ही कुछ खड़ी तू पैग थोड़ी पिए ना थोड़ा ही कुछ खड़ी खड़ो 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 इशाई शायद आवाज चयो न थोड़ो ही खणी दीजिए तो थोड़ो ही खणी आया। हाँ तो भाऊ तांजो पुत्र छा करे पुछाऊं न मुंहिंजो पुटु छा हिकदम हाई लेवल जॉब कंदो आहे ऐं हिकु साइड बिजनेस बि अथसि। पैसे वाली पार्टी थी लगे। अच्छा यो हाई लेवल छा जॉब कंदो आहे तव्हां पुत्र? खंभनि ते चढ़ी लाइटूं ठाहींदो आहे। वाह वाह क्या बात है। वो तो लाइट फ्री में पवंदी न असांखे। ऐं ॿियो साइड बिजनेस कहिड़ो था चओ? बॉम्बे में वारो आहे तबेलो हुन में नौकरी कंदो आहे। ऐं तव्हांजी धीअ छा करे? असांजी धीअ घर घर वञी खीचा पापड़ ऐं खटाइण विकिणींदी आहे। पोइ ईअं रड़ियूं कंदी आहे खीचा पापड़ खटाइण वठो वठो मन वठो। हाँ तो भाऊ तव्हांजो पुटु घणो कमाए? शांत शांत थी रहियो। भेण में कुछ तकलीफ़ है या छा तो थे वेठे वेठे असर बसर लगी आ दस। चाहे नंढपिण में लिफ्ट मां किरी पई उन खां पोइ अहिड़ी हालत अथसि। जाम इलाज कया आहिनि डॉक्टरनि चई आहे सिधी न भई वञण वारी आहे पर हले थी हाणे चङे टाइम खां। भाऊ तव्हांजो पुटु घणो कमाए? शायद 4,000 कमाईंदो आहे वाड़े मां वो फिक्स अथसि। ॿी जेकी मथी कमाई आहे उहा फिक्स कान अथसि। केॾी महिल लाइट बंदि थींदी आहे त घुराईंदा अथसि आओ लाइट बंद हो गया हमारा के बनाओ मथे चढ़ी करे खंभनि ते लाइटूं बाइटूं ठाहींदो आहे। बस मन 5-7 हज़ार कमाईंदो हूंदो न। हल ठीकु आहे। तव्हांजी धीअ घणो कमाए? असांजी धीअ त महीने जा 13-14 हज़ार आराम सां कढंदी आहे। ऐं ज्योति आराम सां हले न पोइ छाहे घटि कमाईंदो आहे मुंहिंजो पुटु। पोइ छाहे तव्हांजी धीअ वधीक कमाईंदा व्यवहार हले मुंहिंजो पुटु झुकी करे हलंदो। हा उहो त सिधी ॻाल्हि आहे न झुकी करे हलणो पवंदो न चई छा थो ॾेखारे आई पोइ ॻाल्हि वणेव ॻाल्हि सम्झ में आयव? न थी चए नथी थो घणो करे त न ई अथव तव्हां न ई सम्झिजो। वरी बि घर मां पुछी ॿुधायूं था कीअं न सम्झ में न। छोकिरो जो पीउ बि थोरो मौला ई लॻो पियो आहे न ई सम्झो न। अच्छा अचो अचो मिंट हिन पासे अचो। लॻे थो बीबी प्रॉपर्टी तक ॾेखारे थो। निकिरो ॿाहिरि सिधो हितां। हा असां उहो ई वञूं था असां टाइम पास करणु आहे। तव्हां जहिड़े लुखे घर में शादी कराईंदा छा? पैसा अथनि न ऐं असांजी प्रिंसेस खपे। हले तू सफा अची तो दे ना दद को डिलीट कर। शायद नंढपिण में लिफ्ट मां गिरी सॉरी याद है भावेश वो डिलीट करिए डिलीट छा था भेणी?